नाज़िन ठारू शाह में गुडू थर्मल के इम्कानी निजकारी खिलाफ वापदा यूनियन के अगवान एहतजाज जी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। उन हवाले से ॾिसूं मोहम्मद जोड़ियल मंगी जी ही रिपोर्ट। सब डिवीजन ठारू शाह में जिते वापदा की निजकारी थर्मल गुडूअ जी जेको आहे सो निजकारी के खिलाफ जेको आहे सो वापदा एम्प्लॉइज़ जा जेको आहे सो यूनियन जा अगवान लेबर जेको आहे सो एहतजाज करे रही है। अचो तो हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हिन जा छा मुतालबात आहिनि। ये असां एहतजाज कयो आहे। एहतजाज असां अॻु में बि टोटल वफ़ाक़ जे ख़ातिर असेंबली जो एहतजाज कयो ऐं उन गवर्नमेंट असां सां वाइदो कयो, उमर अयूब असां सां वाइदो कयो त तव्हांखे असां जनवरी में या दिसंबर में असां मुराद घुरता जेके मां ॾींदासीं अहिड़े ते सूबनि सभिनी मुलाज़िमनि पंहिंजनि खे मुरादूं ॾिनियूं, 15% पघार वधायूं। उन खां अलावा बि जेको आहे सो यूटिलिटी जेको आहे सो अलाउंस ॾिनो उन्हनि खे, असांखे हिकु रुपयो न वधायो वफ़ाक़ारनि खे। असां चऊं था निजकारी न थिए, निजकारी को भी आवाम के मुफ़ाइदे में ना है। आया ताईं जेकी भी कंपनियों निजकारी कयूं आहिनि उहो नुक़सान में वयूं आहिनि। बिजली सस्ती कयो, माण्हू पाणे बिल पिया रहंदा बा। हिते मजदूर के लाइ हिनका पहिरे गवर्नमेंटूं आयूं, हे इमरान खान साॻो इमरान खान चए पियो मां मजदूर के लाइ हक़ ॾिनोसि आहियां, मां मजदूर के लाइ विढ़ंदोसि आहियां, मां ईअं कंदोसि आहियां, मां ईअं कंदोसि आहियां। नवाज़ शरीफ ते मथे केस थिया, उन्हनि जो भी कुछ न थियो। फलानो माण्हू बदिजी वियो, कुछ न थियो। मलक रियाज़ बदिजी वियो, कुछ कोन थियो। फलानो आयो हो, कुछ कोन थियो। अची अचे वापदा वारा नथा आहिनि जंहिंजी कंपनियुनि खे निजकारी था कनि। अॼु ताईं जेकी भी कंपनियूं निजकारी कनि फ़ाइदे में न आहिनि। गुज़िरियल 2019 जी बजट में असांजो मराहत कुछ न वधायूं। जीअं ॿियनि सूबनि जे मुलाज़िमनि जूं पघारूं वधायूं हुयूं, ईअं वफ़ाक़ी मुलाज़िमनि जूं पघारूं वधायूं। कैमरामैन राना अशरफ सां गॾु मोहम्मद जोड़ियल मंगी, मेहरान टीवी ठारू शाह।